दोस्तों शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों हाणे चाकर ख़ान बेटंगो पातो आहे करे हेॾे भॼे थो करे होॾो। हिकिड़ी ख़ासीस छोकिरी हुनजो दिमाग़ु ख़राबु करे जेको सोहिणीअ खे वठी वई। हाणे अकबर ख़ान जे दर ते ई झुकियो आहे, लेकिन अकबर ख़ान चवंदो तूं हिते मुंडी झुकाए मुंहिंजे साम्हूं, मां तोखे सोहिणी वापसि करे ॾियां थो। लेकिन चाकर ख़ान इहो कोन कंदो, उनखे पटको त बचाइणो आहे, लेकिन अहिड़े हिसाब सां न, हिकिड़ो लाहे ॿी जाते हिकिड़ो पाए। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन ॾिसण वटां तव्हांखे मिलंदा। ऐं चाकर ख़ान हितां ख़ाली मोटंदो त पोइ ॻोठ वारा अञा क्रोध कंदा, तूं ॿांह कोन वापसि वठी आया। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में, कंहिं ज़बरदस्त धमाकेदार वीडियो में। ऐं शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ई तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। सुठो प्यारो हिकिड़ो कॉमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। अल्लाह हाफ़िज़।